दुनिया जो अजीब शख्स जेको कारे ऐं सुरमई रंग खां सवाइ ॿियो को बि रंग नथो ॾिसी सघे, रंगनि खे ॿुधी सुञाणे सघे थो। दुनिया में केतिरा ई अहिड़ा मुनफ़रद माण्हू आहिनि जेकी हैरत अंगेज़ तौर ते सभिनि जो ध्यानु पाण तरफ़ छिकाइनि था। अॼु असां तव्हांखे हिकु अहिड़े नौजवान जे बारे में ॿुधाईंदासीं जंहिंखे को बि रंग नज़र नथो अचे। नील हार्बेसन नाले हिकु नौजवान जी हिकु वीडियो सोशल मीडिया ते काफ़ी वायरल थी, जंहिंमें नौजवान पाण एतराफ़ कयो त हिन खे सुरमई ऐं कारे रंग खां सवाइ ॿियो कुझु बि नज़र नथो अचे। हक़ीक़त में नील हार्बेसन पैदाइशी तौर ते हिकु बीमारीअ सां पैदा थियो हो, जंहिंखे आक्रोमाटोप्सिया चयो वेंदो आहे, जंहिंमें माण्हू कारे ऐं सुरमई खां सवाइ ॿियो को बि रंग नथो ॾिसी सघे। हिन बीमारीअ में माण्हू रंगनि खे सुञाणे नथो सघे, पर जिते नील हार्बेसन इन मर्ज़ सबबि रंग ॾिसण खां महरूम थी वियो आहे, उते हाणे हू उन्हनि खे ॿुधण सां सुञाणे सघे थो। नील हार्बेसन इंग्लैंड जे हिकु म्यूज़िक कॉलेज में पढ़ण दौरान हिकु धातुअ जी राड तयारु कई, जेका हिन जे मथे तां गुज़रे थी ऐं रंगनि मुताबिक़ उन में लर्ज़िश पैदा थिए थी। हिन हिकु सर्जरी ज़रिए इन राड खे पंहिंजे जिस्म जो हिसो बणायो। ही राड नील हार्बेसन जे जिस्म जो उहो हिसो आहे जेको हिन खे रंग ॿुधण में मदद करे थो। ही उत्तर आयरलैंड में ॼाओ ऐं नंढे हूंदे ई बार्सिलोना स्पेन ॾांहुं शिफ्ट थी वियो। 2004 में हिन हिकु सर्जन खे क़ाइल कयो त हू हिन जे मथे में इहा राड दाख़िल करे। उन खां पोइ उहा टेक्नोलॉजी इन जे जिस्म जो हिसो बणिजी वई। राड में लॻल हिकु सेंसर मुख़्तलिफ़ रंगनि जी मुख़्तलिफ़ फ्रीक्वेंसी पैदा करे थो ऐं उन्हनि खे आवाज़ में तब्दील करे थो। नतीजे में नील रंग जो अंदाज़ो लॻाए सघे थो। जदीद टेक्नोलॉजीअ जी मदद सां नील जी टीं अखि रंगनि खे ॾिसी सघे थी ऐं नील ॼाणे थो त इहो कहिड़ो रंग आहे।